जी हेलो एंड वेलकम टू माय चैनल स्कैन्स फॉर यू में अॼु जो टॉपिक आहे उहो आहे काइंड्स ऑफ नाउन में ॿ काइंड जेको आहे उहो असां अॼु टे काइंड जेको आहे पढ़ंदासीं। त पहिरियों ॿ जेको असां पढ़ंदा उहो कलेक्टिव नाउन एंड एब्स्ट्रैक्ट नाउन। कलेक्टिव नाउन छा आहे? इसम जमा छा आहे? हाणे डेफिनेशन अहिड़े तरीक़े सां अ नेम दैट गिव्स अ सेंस आर मीनिंग ऑफ कलेक्शन एज अ वन वर्ड। मतलब चए तो अहिड़ो नाउन जेको असांखे माना ॾे कलेक्शन जी जेको गॾु थियल शयूं जी माना ॾे पर हिकु ई लफ़्ज़ में ॾे। छा में हिकु ई लफ़्ज़ में ॾे उनखे पाण चवंदा आहियूं कलेक्टिव नाउन। एग्ज़ाम्पल ॾिसो, आर्मी जेको आहे जेतिरा फ़ौजी पाण गॾु करूं था त उनखे पाण हिकिड़े ई लफ़्ज़ में डिफाइन कयूं त भाई हीअ आर्मी आहे। पोइ हुते 10 ॼणा बीठा हुजनि 20 ॼणा बीठा हुजनि, पोइ हिकिड़े वॉल में हिकिड़े लफ़्ज़ में उनखे पाण जेको आहे ज़ाहिर कयो। तंहिंखां फैमिली में ॾिसो, फैमिली में घणा मेंबर हूंदा आहिनि? फैमिली में घणा मेंबर हूंदा आहिनि? तक़रीबन 10 मेंबर, 9 मेंबर, 11 मेंबर, मतिलबु सॼो जेतिरो फैमिली मेंबर थी सभु गॾु थी हिकिड़े वर्ड में अचनि था फैमिली में, त उहो थी वियो पंहिंजो कलेक्टिव नाउन। ॾिसो कलेक्टिव नाउन छा हूंदो? जेतिरो हिकिड़े वन बॉल में मतिलबु हिकिड़े बॉल में आवाज़ ॾे कलेक्शन, मतिलबु एतिरी कलेक्शन हुजे, एतिरा गॾु थियल माण्हू हुजनि या कंहिं शइ जी कलेक्शन हुजे, कंहिं बि शइ जी जमा हुजे, उनखे गॾु जेको आहे अलॻि अलॻि न उनखे हिकिड़े लफ़्ज़ में अगरि डिफाइन करे थो, हिकिड़े लफ़्ज़ में अगरि चए थो त उहो पंहिंजो कलेक्टिव नाउन। तंहिंखां पोइ टीम में 11 खिलाड़ी 11 हूंदा आहिनि, 16 हूंदा आहिनि, त इहो टीम जेका आहे उहा पंहिंजी कलेक्टिव नाउन आहे। छो हिकिड़े ई लफ़्ज़ में हिते टीम खे डिफाइन कयो वियो आहे। तंहिंखां पोइ ग्रुप में घणा ॼणा हूंदा आहिनि? 10 20 ॼणा हूंदा आहिनि, कंहिंमें 5 6 खां वधीक हूंदो आहे। ग्रुप जेको आहे उहो पंहिंजो छा आहे? उहो बि कलेक्टिव नाउन। तंहिंखां पोइ ETC आहे, मतिलबु अहिड़े कई लफ़्ज़ आहिनि जेको हिकिड़े वन बॉल में जेको आवाज़ ॾियनि था। मतिलबु कलेक्शन त जाम शयुनि जी हूंदी आहे पर उहो हिकिड़े लफ़्ज़ में उन शइ खे डिफाइन कयो वेंदो आहे। ठीकु आहे। तंहिंखां पोइ नेक्स्ट जेको असांजो आहे एब्स्ट्रैक्ट नाउन। एब्स्ट्रैक्ट नाउन इसम छा? एब्स्ट्रैक्ट नाउन छा आहे? इसम ज़ात मीन्स जेको असांखे ॾिसण में न अचे। ठीकु आहे। कहिड़े तरीक़े सां? इन जो डेफिनेशन अहिड़े तरीक़े सां अ नाउन दैट कैन बी फेल्ट ओनली बट नेदर टचड एंड नेवर सीन। ठीकु आहे। नेदर बी टच नॉर सीन, मतिलबु हिकु अहिड़ो नाउन जेको असांखे महसूसु त थिए, अहिड़ो नाउन ओनली कैन बी फील्ड ओनली, जेको पाण सिर्फ़ु महसूसु थिए पर उनखे पाण टच न करे सघूं, उहो पंहिंजो कहिड़ो नाउन आहे? एब्स्ट्रैक्ट नाउन आहे। एग्ज़ाम्पल ॾिसो, एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां ऑनेस्टी माना ईमानदारी जेको आहे उहो बि हिकिड़ी अहिड़ी सचाई आहे, अहिड़ी शइ आहे जंहिंखे पाण फील त करे सघूं था पर ॾिसी नथा सघूं। तंहिंखां पोइ नेक्स्ट तंहिंखां पोइ हवा जो आहे, इनखे पाण टच करे सघूं, फील करे सघूं था पर टच नथा करे सघूं। तंहिंखां पोइ सेकेंड जेको असांजो आहे विज़डम, ट्रूथफुलनेस जेको आहे सचाई जेको आहे उनखे पाण फील करे सघूं था, महसूसु करे सघूं था पर टच नथा करे सघूं। तंहिंखां पोइ सेकेंड जेको असांजो विज़डम जेको आहे, असांजो विज़डम जेको आहे उहा उनखे पाण फील करे सघूं था पर टच नथा करे सघूं। त हीअ असांजो जेको नाउन जा 2 क़िस्म हुआ, कलेक्टिव नाउन आहे इसम जमा, एब्स्ट्रैक्ट नाउन आहे इसम ज़ात। त हिन ॿिन्हिनि में अव्हांखे का बि शइ सम्झ में न आहे हुजे असांखे कमेंट बॉक्स में ॿुधाइजो। त अचो वधूं था अॻिते ॿिए टाइप जे तरफ़। जी, त असांजो लास्ट जेको काइंड आहे उहो आहे मटेरियल नाउन। मटेरियल नाउन छा आहे? इसम में जिन्स छा हूंदो आहे? ॾिसो, इसम में जिन्स छा आहे? त अ नाउन दैट इज़ अ नेम ऑफ मैटर और सब्सटेंस। ठीकु आहे। मतिलबु हिकु अहिड़ो नालो जंहिंमां हिकु अहिड़े शइ जो नालो जंहिंमां पाण का शइ ठाहे सघूं, उहो पंहिंजो कहिड़ो नाउन आहे? मटेरियल नाउन आहे। एग्ज़ाम्पल हिन जा अहिड़े तरीक़े सां आहिनि। एग्ज़ाम्पल राइस माना चांवर। हाणे चांवर मां पाण ॿी शइ ठाहे सघूं था त हीअ पंहिंजो मटेरियल नाउन आहे। गोल्ड माना सोन, त सोन मां पाण जेको शयूं ठाहे सघूं था हीअ बि पंहिंजो मटेरियल नाउन आहे। ऐं सेकेंड जेको असांजो आयरन माना लोह, त लोह मां पाण ॿियूं शयूं क्रिएट करे सघूं था, तंहिंजे करे हीअ पंहिंजो मटेरियल नाउन आहे। तंहिंखां पोइ नंबर 4 आहे मिल्क माना खीर मां बि असां तमामु खोड़ सारियूं शयूं ठाहे सघूं था, हीअ बि असांजो मटेरियल नाउन आहे। ऐं तंहिंखां पोइ वुड माना काठ मां बि असां खोड़ सारियूं शयूं ठाहे सघूं था, उहो बि असांजो मटेरियल नाउन आहे। ऐं तंहिंखां पोइ लास्ट में असां स्टील मां बि असां खोड़ सारियूं शयूं ठाहे सघूं था, इहे बि असांजो मटेरियल नाउन आहे। मतिलबु की अहिड़ियूं शयूं जंहिंमां ॿी का शइ ठहे, मतिलबु अहिड़ी मटेरियल अहिड़ी शइ जंहिंमां ॿी का शइ ठहे उनखे मटेरियल नाउन चवंदासीं। ठीकु आहे। हाणे हिन वीडियो में अव्हांखे का बि शइ सम्झ में न आई असांखे कमेंट बॉक्स में पुछो, वीडियो कीअं लॻी उहो कमेंट बॉक्स में ॿुधाइजो। ऐं वीडियो खे लाइक कजो, चैनल ते नवां आहे त सब्सक्राइब कजो ऐं उनजे पासे में बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। ख़ुदा हाफ़िज़।